अस्सलाम वालेकुम दा वालेकुम कहते हैं आवा सलाम तेरे जमीन में लई हुई जमीन साला खुशा मने यो मने डराओ आता के पैसे जो मस्ती है ना निंड्र पे में रात बिजली न हुई यार निंड्र न करने हां जागत ही बिजली ना हुई तो निंड्र किए ना आई ओ हलाइंदो न एसी तो जड़े बोथड़े घर में एसी लगेला अल्लाह जी मेहरबानी ए लगल हो या जार न पे मां जो काढे हो तरी दुकान ते लगल न हुंदा भाई घर रख दम जाओ सुबह छोकरो मोकलो मां पापा वठण आयो 20 रुपया वने के वरी 20 टाफी ॾिनी अथई मां टाफियूं खाईंदो आहियां हाणे पोइ चवंदो टाफियूं भला मां खा भला तो पापा वठण आयो आहे जॾहिं मूंखे चए अची चाचा मूंखे टाफियूं ॾे मां पापा चयोमांसि यार आए त ॿुध आयो कुल घर में टे भाती 20 जा पापा खाईंदा माण्हू जानवर बस 4 5 खाईंदा आहियूं न हाणे टाफियूं ॾिनी असीं उहे बि खाई आया हुते नंढा ॿार हाणे तूं ईअं छो कयो मूंखे इहो ॾस न छो बाबा मूंखे अची चए त मूंखे टाफियूं ॾे त मां टाफी ॾींदुमि न पापा चयो त तोखे तूं गॾु आहीं त मूंखे चए न मां हुते पापा घुरियामांसि तोखे पापा चए थो मूंखे टाफियूं चए थी न बाबा मां चरे पियो ॿार खे हाणे यार तुंहिंजो पुटु आहे छा तोखे चवंदो टाफियूं ॾे यार मां पीवांसि मूंखे चवंदो न पापा टाफियूं वठी ॾे तोखे चए पियो टाफियूं ॾे पैसा कंहिं ॾिनसि मां दुकान वारो केरु आहे तूं आहे मूंखे हेतिरे ज़हर चवंदा बि मां ॾींदुमि न माण्हू मारींदी हर शइ पई आहे न दुकान ते इहा कहिड़ी ॻाल्हि वाह वाह माना पाड़े में तूं असांजे में दुकानु खोलियो आहे माना असांखे मारण लाइ ज़हर ॾींदी बाबा तुंहिंजे नंढड़े अची मूंखे चओ त टाफियूं हिते हथो रखे हे ॾे पोइ मां वरी मिक्स अरे हिते हीअं पैसा रखियईं हीअं पैसा रखी तोखे चयो वञे पापा अरे तूं ठोके हे ॾिनसि बाबा मां चयोमांसि फ़क़ीर साईं मां चयो हे टाफी ॾिनी हे खपनी खे हे ॾे हाणे बरहाल उहे पापा त टाफी त ॿार खाई आहे हाणे मां सुबुह जो चांहि पींदो आहियां पापा खाईंदो आहियां हाणे मां छा खावां ॾे मूंखे ॿिए पैसा ॾियां छा पैसा त वरितसि न छोकिरे खां छो टाफियुनि जा टाफियूं तूं ॾिनसि न मां चई मां छा तोखे ॾेसि यार पोइ छो ॾिनसि न ॾेसि पैसा उन ॾिना टाफियूं मां ॾिनियूं हिसाब बराबरि बाक़ी उहो पंहिंजी ॻाल्हि कर छोकिरो ॼाणे तूं ॼाणे मूंखे पापा ॾे 20 जेके छोकिरो पापा 20 ॾेई वियो पापा ॾे इज़त में दुकानु नथी हलाइणो छा भला हिते मां चांहि न पीती आहे चांहि ठारे थी मुंहिंजी ॾिस निंड पेटे असांजी चांहि न पीती थी न न पापनि जे आसरे वेठो अहिड़ी ज़ाल छो त जेका चांहि बि नथी पीओ बसि हलणो आहे न बाबा हाणे बरहाल तुंहिंजो कहिड़ो कमु मुंहिंजी ज़ाल सां मां ॿुधाए इहा ज़ाल काथो वठे अलाह यार तुंहिंजो कहिड़ो कमु यार वती आहे मां माइटनि खां वती आहे मतलब तुंहिंजो कहिड़ो कमु कहिड़ा थी वई आहे न वॾे वेठा आहिनि मियां घोट काथे छो भला तुंहिंजो कमु आहे छा यार तुंहिंजी ॾिनी आहे छा मियां घोट में कहिड़ी जाइ ते वेठा आहिनि वेठा आहिनि जिते बि वेठा आहिनि मूंखे 20 जा पापा ॾे जान छॾाए पैसा ॾे त 20 जा पापा ॾिया न यार पैसा त ॾेई वियोसीं न छोकिरो छो भला छोकिरो त पोइ टाफियूं वठी छो तो मोचड़ा मोचड़ा घुरे दिमाग़ छो तो खाए यार मां हुनखे पापा चया तूं टाफी छो न सघंदा छो भला लालच थी आहे घर में असांजे में यार हो टाफियूं वठण आयो मां चया न तूं माना टाफियूं ॾेई करे ॿारनि खे राज़ी करे तो तुंहिंजो कुझु आहे छा को पुट उन पैसा ॾिना मां कोई अहिड़ो माण्हू आहे हेॾा शापर असां ग़लति कमु कंदा त पोइ नथो करे त ग़लति कमु पापा ॾे न बाबा जल्दी कर न असां पैसा ॾे त पापा जे यार बाक़ी छा ॾेई वियो अथई छोकिरो दिमाग़ न खा छोकिरे ॾिना 20 त हुनखे 20 जूं टाफियूं ॾिनियूं न हो घुरिया पापा त पापा ॾिया न मां त पापा चयोमांसि न यार पोइ तोखां खणी छा बि वठे मां पापा चयोमांसि न यार सम्झे छो नथो पोइ पंहिंजे छोकिरे खे वञी ॻाल्हाए न मूं ॾे छो आयो आहे दुकानदार ॾे हल छॾ मां हुनखे ॾिसां थो होॾे इहो अधु मण खड़ो ॾे मेन जे लाइ बती वञा खड़ कोन्हे छो दुकानु आहे न शइ जो दुकान आहे हाणे तुंहिंजा खड़ रखंदुमि हल छॾे बुसी कर अधु मण जल्दी करे अरे न आहे बाबा न खड़ न बुसी त शइ जो दुकान आहे छा थियो थी दुकानु आहे न हा दुकान हा पोइ दुकान ते खड़ पुसी न हूंदी आहे छा मां वटि न आहे अंदरि शहर मिलंदई मां वटि टाफी माफ़ी मिलंदई हाणे हिकु त 20 रुपया उहे छोकिरे खे ॾिना तोखे उहे बि टाफी मोकिले पापा बि न खाधासीं हाणे ॿिया वटि किरायो मां शहर में वठणु वञा मटर कढो अधु माण्हू जान छॾाए यार न दिमाग़ ख़राब अड़े में मिड़ंदी आहे खीर ॾींदी आहे हुनखे दाणो न ॾींदुमि छा भला बाबा जानवरनि जो सामान मूं वटि न आहे माण्हुनि जी ॻाल्हि कर भाई गॾनि जो थी गॾ बि जानवर आहे बाक़ी छा चओ थी न गॾाऊं तो में फ़र्क़ु न आहे गॾा खे बि जेतिरियूं सोटियूं हाणे न सम्झंदो तो सां जेतिरो ॻाल्हायूं था नथो सम्झे 1 कलाक सां ॻाल्हाए माण्हू ॿुधंदा छो भला 1 कलाक वरी तुंहिंजे भाउ सां वञी मिलां वरी तूं एॾो कोतबर आहे छा सम्झ 1 कलाक भाउ मार न ॾे मतिलबु तमीज़ सां ॻाल्हाए चवां थो वरी तमी वरी माइंजे न खणी वरी तमीज़ सां पाड़े वारी जो वरी नालो त खणी अलाह पाड़े रे जो पलीत आहे मुंहिंजो मतिलबु आहे मोहबत सां ॻाल्हाए मोहबत सां वरी मोहबत हुन ॾे मुंहिंजो कर्ज़ आहे काथे उहो अरे बढ़िया उनखे त मां ॻोल्हियां थो बाबा शरीफ़नि वांगुरु ॻाल्हाए शरीफ़नि वांगुरु न मां लोगो पोइ मुछां त वरी रखी थी बी मां चल न न मुंहिंजो मामा हेॾे न अला दर सोड़ो आहे न मने असां लोगाऊं मने न मामा न मने असां लोगाऊं मने नाराज़ तो मां ट्रपी वेंदो हेॾे हाणे ॻाल्हाइणे काए हा लोगाऊं असां न ॿियो ख़ैर आहे कुझु मां चओ हलंदे अॼु होॾे सेवण हलूं सेवण हलूं हल वञ हल जान छॾ हल अलाह हेॾे मेलो आहे न मेले जो बहानो आहे हुते वञी मानियूं वठी पिनो था हुते वञी
कलंदर जी नगरी जा वञी लंगर खाओ था बेइज्जती न कर ॾिस माण्हू बेइज्जती थींदी इज़त वारी तुंहिंजी बेइज्जती थींदी हिकु त मुंहिंजा पापा खाई विया सुबुह जो वरी अड़े छोरो तुम्हारो खाइयो मां छा लाइ खाईंदुमि तुंहिंजा पापा छोरे खे छोरी ॾेई पापा वरी मां तोखे चयो टाफियूं छोरी नथी पापा ॾे सा न पोइ जेको घणो चवंदसि उहो वठंदो न हाणे माई भेण जी लितर मूंखे न वरी तूं बि नथो ॾे पापा लितर त इहो तुंहिंजो ॾाढा सुबुह शाम तोखे कहिड़ी हेॾे खाई खाई बूथी सैंडल वांगे थी वियो तूं लिया पाईंदो आहे छा घर ॾे लिया पाईंदो आहे हिन खे ख़बर पई यार मरी वियासीं दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।